बलोचिस्तान में बिन मुख्तलिफ वाक़ियन में 7 एहलकार शहीद। ISPR मूजिब गुज़िरियल रात FC जी गाड़ी के IED सां निशानो बणायो वियो हो। शहीद एहलकारन में सूबेदार अहसनुल्लाह नाइक, ज़ुबैर नाइक, एजाज अहमद नाइक, मुला बख्श, नून मोहम्मद ऐं ड्राइवर अब्दुल जब्बार शामिल। वाक़िया मचाई केच वारे इलाइक़नि में पेश आया। कोरोना वायरस वधी के केतिरनि माण्हुनि खां हयातियूं कसे वरितियूं। अंग वधी 936 थी वियो। 3633 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुल्क में मुतासिरनि जो अंग वधी 43,798 थी वियो। सिंध में 17,241, पंजाब में 15,976, खैबर पख्तूनख्वा में 6,230, बलूचिस्तान में 2,692, इस्लामाबाद में 997, गिलगित बल्तिस्तान में 550 ऐं आज़ाद कश्मीर में 112 ॼणा वबा में वकोड़ थी विया। 11,922 माण्हू वायरस के शिकस्त ॾियण में कामयाब। आलमी वबा कोरोना वायरस जहां जारी वधी है 3,414 ॼणा फोत। वायरस वगे फोतुनि जो अंग वधी 3,20,134 थी वियो। अमेरिका में वायरस सां सबब वधीक 986 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फोतुनि जो अंग 91,981 थी वियो। ब्राज़ील में 721, बर्तानिया में 160, मैक्सिको में 132, फ्रांस में 131, इटली में 99, रूस में 91, जर्मनी में 74, एक्वाडोर में 63 ऐं इंडोनेशिया में 43 ॼणा फोत। 48,87,177 ॼणा मुतासिर। 19,33,205 ॼणा सेहतियाब। स्पीकर आगा सिराज दुरानी सिंध असेंबली के इजलास की तारीख़ तब्दील करे छॾी। सिंध असेंबली जो सुभाणे थियण वारो इजलास हाणे 3 जून ते थींदो। नोटिफिकेशन जारी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप WHO के चीन जो कठपुतली करार ॾेई छॾियो। अमेरिकी सदर चवे तो अमेरिका वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के सब खां वधीक रक़म सालियानो $45 करोड़ ॾे थो। WHO अमेरिका सां सुठो सलूक नाहे कयो। उन जी माली इमदाद घटाइण या ख़त्म करण बाबति सोचे रहिया आहिनि। भोजपुर वेझो कचे जे ॻोठ हाजी नसीर तेगियानी बरसात बिचाराणी ऐं तेगियानी तकरार तां फायरिंग में नौजवान क़त्ल थी वियो। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधी ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ। नौरस चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि खिलाफ कुवत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सान जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042-353-20255। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका है।